असां रुख कंदासीं तालुके झंडूमरी जूं मुख़्तलिफ़ जेके शाखूं आहिनि, ख़ासि तौर ते राजपारी आहे, नूड़ी शाख आहे, मेल शाख, मशाक, सुनेरी जेके शाखुनि में उते पाणी जी छा सूरत हाल आहे, उते जा जेके आबादगार आहिनि उन्हनि जा कहिड़ा ख़दशात आहिनि, उते जेका ज़राअत खे केतिरी हद ताईं नुक़सानु पहुतो आहे, उन जे हवाले सां असांजो उते जो मक़ामी रिपोर्टर आहे खलील रहमान लुंड। खलील रहमान, उते छा पाणी जी सूरत हाल आहे, उते जा जेके आबादगार आहिनि केतिरी हद ताईं फ़सुलु मुतासिर थियो आहे, ख़ासि तौर ते हींअर फुटी जो बि टाइम आहे ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़राअत खे ख़ासि तौर ते तालुके झंडूमरी न पर पूरी सिंध में नुक़सानु पहुची रहियो आहे। ऐं गुज़िरियल कुझु वक़्तु पहिरियां पाण जेको आहे भाण जे बोरान जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं त वॾो हिकु नुक़सानु पहुतो, त आबादगार जेके आहिनि सदाईं जेको आहे सरापा एहतिजाज बढ़ियल आहिनि ऐं न उन्हनि खे ईद हुजे या को अहिड़ो ॾींहुं हुजे त का ख़ुशी नज़र ईंदी आहे। त उन जे हवाले सां इहे जेके शाखुनि जो ज़िक्र कयो आहे त उन्हनि में छा पाणी जी सूरत हाल, आबादगारनि जा कहिड़ा तासुरात आहिनि? जी अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जी पाणी जी बि खोट आहे, पर पाणी जी खोट जेका हथरादू कई वई आहे उनजो वॾो असरु जेको आहे असां वटि तालुका झंडूमरी थियो आहे। तालुका झंडूमरी जूं काफ़ी सारियूं शाखूं आहिनि जिन्हनि ते पाणी जी खोट आहे, पर जूं शाखनि जूं जेके टिलूं आहिनि उहे त बिल्कुलु ज़ीरो आहिनि। छो त जेका वाराबंदी कई पई वञे उन वाराबंदी में बि ईअं आहे त जीअं असां वटि महिल शाख आहे, महिल शाख जी जेका बचे थी उहे बि ऑफिसर मिली जुली जेके वॾा ज़मीनदार आहिनि उन्हनि खां पैसा वठी ओसी ताईं उन्हनि खे पाणी पहुचाए पिया करे ॾियनि। बाक़ी माण्हू उते मरनि पिया त जानवर बि मरनि पिया त पखी पखण बि उते कोन्हे। असां छा कयो हुनजी बि हालत लॻी पई आहे, मथे पाणी लॻो पियो आहे, हेठि ठीकु पाणी जी त खोट आहे उहा मञूं था 50% आहे या 40% आहे। 50% खोट में बि भाङे भाईवार तेल खे बि कान त तेल में जेको 50% खोट अचे असां वटि तेलनि जी इहा हालत आहे त ज़ीरो लॻो पियो आहे। हुते त को बि पाणी जो कोन्हे। राजपारी शाख आहे उनजी बि साॻी हालत लॻी पई आहे। राजपारी शाख जा पाणी पीअण कोन्हे, जेको पाणी आहे उहो बि ऐं जेको पाणी लॻी पिया उते त माण्हुनि जी अहिड़ी हालत लॻी पई आहे। ज़मीनदार त अञा हारी वीचारा टपड़ खणी करे नूड़ी शाख आहे ऐं नूड़ी शाख में बि इहा साॻी हालत आहे। नूड़ी जी बि तेल में ऐं काफ़ी नूड़ी जो हुते ज़माननि में बि छो त झंडूमरी में अक्सर पाणी जर जो खारो आहे ऐं उते माण्हू पीअण जे इस्तेमालु जे बि पीअण जे इस्तेमाल में ईंदो आहे। इहा हालत झंडूमरी जी लॻी पई आहे। पहिरीं जेको हिननि ज़मीनदारनि खे गवर्नमेंट तरफ़ां माननि सुस्ती लापरवाही चइजे या हवा पारियुनि सां मिल भॻत चइजे, ओहिड़े हिसाब सां हिननि जेको आहे भाण जी छाटे जे करे कई उन में उहो कणिक जो फ़सुलु मुतासिर थियो, उन में एवरेज कोन आयो, ज़मीनदार जेके अलॻि कर्ज़ी थी विया तहारी अलॻि कर्ज़ी थी विया। वरी उन खां पोइ हींअर जीअं फ़सुल जी पोखी शुरू थी आहे फुटी जी त उन में पाणी जी छाटेज आई आहे। हालांकि पाणी जो त जेको सिस्टम आहे त पहिरीं तेल जो हक़ आहे उन खां पोइ मुंड वारे जो आहे, पर असां वटि उनजो उबतड़ हले पियो। पहिरीं बि मुंड वारे जो हक़ आहे, पोइ बि मुंड वारे जो। तेल बरसातूं पवनि त ॿुॾे थी ऐं वरी सोक अचे थी त तेल उहो ई सुके थी, तबाही थिए थी ऐं मुंड वारा जेके आहिनि बरसातनि जे टाइम ते उहो पंहिंजा वाटर बंदि करे उहो तेल खे ॿुड़ींदा आहिनि। हाणे ग़रीब माण्हू ग़रीब ज़मीनदार वञनि त केॾा वञनि। असांजा जेके MP आहिनि या MLA साहिब आहिनि उहे बि जेके आहिनि हथ ते हथ रखियो वेठा आहिनि। हुननि में बि उहो कोन्हे त असां हुननि माण्हुनि ताईं वञूं। हींअर इलेक्शन जो टाइम अचे पियो ऐं इलेक्शन जे करे उहे साॻी पंहिंजे मफ़ादनि जे करे निकिरंदा, पर हींअर जेका हालात लॻा पिया आहिनि हिते पूछड़ी जे जेके बि टेलूं आहिनि झंडेमरी जे शासन जूं उन्हनि सां ऐं उन्हनि ज़मीनदारनि वटि अॼु ॾींहं ताईं अञा को बि अहिड़ो को न को असांजो ज़िले तरफ़ां का इंतिज़ामिया उन्हनि जेको तारुक वरितो आहे, न को वरी इन में असांजे चूंडियल नुमाइंदनि को बि दिलचस्पी ॾेखारी आहे त माण्हुनि जा कहिड़ा हाल आहिनि। जेको ॾुख आहे त ॾुख में गॾु हलूं, सुख आहे त सुख में। बहरहाल जेको चइजे जेको किरे उहो ग़रीब आवाम जे मथां ऐं ज़रायत जे मथां थो किरे। इहे हाल लॻा पिया आहिनि। ठीकु आहे खलील, पर असल ॻाल्हि छा आहे त बिल्कुलु इहे बोरान बि थींदा आहिनि, ज़राअत खे नुक़सानु पहुचे थो ऐं हारी हुजनि चाहे आबादगार आहिनि उहो इन्हनि परेशानी खे मौत ॾियनि पिया। पर गॾोगॾु उन जे हवाले सां हिन वक़्त ताईं चाहे भाण जो बोरान हुजे
कुछ वक्त पहिरियां जेको सिम जो जेको आहे 8,000 आबादी जेका साल के झंडो मरी जी उहा मुतासिर थी सिम जे करे, पर आबादगारनि जे तरफ़ां उन्हनि जे तरफ़ां बि कोई इन जे हवाले सां लाहेअमल जोड़ियो वियो त या ही उन इंतज़ार में वेठा आहिनि त आया बाक़ी असांजा चूंडियल नुमाइंदा ईंदा उहो असांजे फटनि ते जेको आहे मरम रखी वेंदा ऐं इहे मसइला जेके आहिनि इहे जल्दी हल थी वेंदा। त आबादगारनि सां छा उते जी आबादगारनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा रवैयो आहे, या हू बि इन इंतज़ार में वेठा आहिनि त हल ठीकु आहे भई हू बासर आहिनि त असां कुझु नथा करे सघूं, त उन जे हवाले सां तव्हां उते जे आबादगारनि जा छा तासुरात था रखो? उते जे जेके आबादगारनि जा तासुरात आहिनि हिकिड़ा त नंढियूं नंढियूं ज़मीनदारियूं आहिनि, उनमें रुॻो ज़मीन खेती ॿाड़ी ते बि कोन आहिनि, कुझु हू माल मवेशी बि पालीनि था, उन्हनि जो बि उन्हनि जो गुज़र बसर हले थो। बाक़ी जेके पहुच वारा आहिनि ज़मीनदार पंहिंजे असर सूख रखण वारा आहिनि, हुननि में बि कुझु काफ़ी अहिड़ा ज़मीनदार आहिनि जेके पंहिंजी जिदोजहद कनि पिया। जीअं असां झंडोमरी में असां वटि सैलाब जी पहिरीं वारी सूरत हाल आहे, इहा 8,000 एकड़नि ते बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। ऐं उन ते बि हुननि पंहिंजूं मीडिया ते बि शिकायतूं कयूं आहिनि, उन खां पोइ जेको आहे हुननि ज़िले हुकूमत ताणी बि शिकायतूं कयूं आहिनि। उन ज़िले हुकूमत खे शिकायतूं करण या सिध वफ़ाक़ी सतह ते या सिंध लेवल ते अञा ताईं को बि अहिड़ो को इंतज़ाम कोन कयो वियो आहे त को हुननि जी का दाद रसाई कई वञे। पोइ नेठि जेको माण्हू पहुची आख़िर वरी बि चुप करे वेंदो, उनजो छा था करे सघनि। ऐं ॿी ॻाल्हि त खलील कल्ह जेको असां ॾिठोसीं त सारिक अॻवान फिदा हुसैन चौहान ऐं PTI जेको ज़िले सदर अलीपल बि शाख जो विज़िट कयो, त इहो छा था सम्झो त या वाकई बलदियाती इलेक्शन मथां पई अचे इन जे हवाले सां को आबादगारनि खे दिलासो ॾिनो वियो त या वाकई इन जो को खड़तेल निकिरंदो, ऐं जेको अलीपल साहब चयो त असां अदालत में वेंदासीं आबादगारनि जा जेको मसइलो खणी, ऐं इहा ॿी ॻाल्हि इहा त वाकई आबादगार बि छा उन जी इहा सपोर्ट कंदा त बिल्कुलु अलीपल जी जेका अॻुवाणी में असां इन जिदोजहद में शामिल थी असां पंहिंजो हक़ वठंदासीं? जी असां आयो कल्ह अलीपल आयो, हुन सां बि मिलिया हुआसीं, असां उते हुआसीं, अलीपल सां ॻाल्हि मुआड़ थी, ज़मीनदारनि जी थी। अलीपल बि इहो चयो पिए, पर अलीपल जेको ॻाल्हि पए कई चलो सियासतदान आहिनि, हुननि खे त पंहिंजा मफ़ाद आहिनि, उहो पंहिंजी जाइ ते, पर मक़सदु इहो आहे त हू निकिरी घरनि खां ॿाहिरि उन्हनि माण्हुनि ताईं पहुता आहिनि, हुननि जा हालात हुननि ॾिठा आहिनि। ऐं अलीपल इहो चयो त असां जेको कोठनि में तव्हांजी मदद कंदासीं, तव्हां माण्हू ॾियो, तव्हांजा केस असां फ्री में विढ़ंदासीं। बाक़ी जेको करिणो आहे उहो त ज़मीनदारनि खे करिणो आहे, भई पंहिंजा केस पाण विढ़ंदा, उहे त पटिशन दाख़िल मालिक ई कंदा, उते जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे वकील त कोन पंहिंजे थ्रू कंदा आहिनि। अलीपल इहो आसरो ॾिनो आहे माण्हुनि खे, ऐं माण्हुनि में इहा ख़ुशी जी लहर आई बि आहे त भई को न को असांजी मालिकी करे थो, छो त अञा ताईं उन्हनि वटि ज़मीनदारनि वटि को अहिड़ो माण्हू चूंडियल नुमाइंदनि मां आयो कोन्हे। अगरि जे अलीपल कल्ह आयो, असां उन्हनि में बि माण्हुनि जो जेको असां रवैयो ॾिठो त माण्हुनि में उन ॻाल्हि जी ख़ुशी जी लहर हुई त कुझु न कुझु असांजी मालिकी थी।